अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भले काराऊं आहियां पेरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ईरान अमरीका जंग जे ख़ात्मे लाइ सिफ़ारती कोशिशनि खे हतमी मरहले में दाख़िल करे छॾियो। फील्ड मार्शल जो तेहरान में ईरानी क़यादत सां अहम मुलाक़ातूं। सैयद आसिम मुनीर ईरानी, सदर मसूद पज़ेश्कियान, पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ी सां धारदार मुलाक़ातूं करे जंग जे ख़ात्मे लाइ तजवीज़नि ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। ईरानी स्पीकर कालीबाफ जो चवणु हो त ट्रंप ॿीहर बेवकूफ़ी कई त उहा जंग अमरीका लाइ अॻु खां वधीक सख़्त ऐं तबाह कंदड़ साबित थींदी। ईरान चयो आहे त ईरान अमरीका ॻाल्हियुनि में पाकिस्तान ट्राकड़े जो किरदारु अदा करे रहियो आहे। ॻाल्हियुनि जो महवर जंग जो ख़ात्मो आहे। इन वक़्तु एटमी मापदंड ते का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। ईरान जे पहिरीं तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरानी अमरीका जा इख़्तिलाफ़ गहरा ऐं नुमाया आहिनि। सिफ़ारतकारी में वक़्तु लॻंदो आहे। इहो नथो ॿुधाए सघिजे त ॻाल्हियुनि खां पोइ किथे पहुचंदासीं। क़तरी वफ़द बि ईरानी परॾेही वज़ीर सां ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीन जे 4 ॾींहं जे दौरे जे पहिरें मरहले में हांगझू पहुची वियो। परॾेही वज़ीर, मनसूबाबंदी वारो वज़ीर, इतलाक़ वारो वज़ीर ऐं IT वारो वज़ीर बि वज़ीर आज़म सां गॾु शहबाज शरीफ ज़ीजियांग ऐं सूबे जी पार्टी सेक्रेटरी सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म मशहूर चीनी कंपनियुनि जे CEO सां पिणु मुलाक़ातूं कंदो। बनू जे इलाइक़े सिक्योरिटी फोर्सिस पुलिस ऐं CTD जो गॾियल ऑपरेशन 12 दहशतगर्द मारिजी विया। हिकु पुलिस एहलकार ऐं हिकु रिटायर्ड FC एहलकार शहीद। पुलिस ऐं CTD जे ॻुझे इतला ते मीरान वारे इलाइक़े में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾेवट में 12 दहशतगर्द मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां 10 किलो वज़नी देसी साख़त जो बम हथायो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां पुलिस ऐं CTD खे ख़राज तहसीन पेश। IG ऐं KPK पारां ऑपरेशन में हिस्सो वठण लाइ इनाम जो। और मुझे अगर कोई हल्फिया पूछे कि जी ये जो लड़की हो जिनको आप बच्चों को दे रहे हैं, तो आप जानते हो, तो मैं कलमा पढ़ के कहने के लिए तैयार हूं। मैं नहीं जानता कौन है ये खवातीन। ना मुझे पता है कौन सी जुबान बोलने वाली है, ना मुझे पता है कि ये कौन सी जमात को वोट देती है, ना मुझे पता है कि किसके रेफरेंस से आई है। तो अगर ये जज्बा हुकूमत रखे, जो कि पाकिस्तान पीपुल्स पार्टी की हुकूमत हमेशा रखती है, क्या बगैर किसी फर्क के, बगैर इसके कि वो आपको वोट देंगे नहीं देंगे। और मैं ये भी नहीं कहूंगा हमारे बहनों को अगर आपको स्कूटी मिल रही तो आप हमें वोट दीजिएगा, नहीं, वोट आप अपनी मर्जी से दीजिएगा। और दुनिया में कितने ममालिक कर रहे हैं, कोई और वोट नहीं करा, सिर्फ पाकिस्तान कर रहा है। पाकिस्तान में भी सूबा से जहां पे पाकिस्तान पीपुल्स पार्टी की हुकूमत है करके दे रही है, फ्री ऑफ कॉस्ट करके दे रही है। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त सिंध हुकूमत रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जिते मुफ़्त स्कूटीज़ ॾिनियूं पियूं वञनि। औरतुनि खे मुफ़्त स्कूटीज़ ॾियण जो मक़सदु उन्हनि खे बाइख्तियार बणाइणु आहे। मुफ़्त स्कूटीज़ ॾींदे इहो न चवंदासीं त वोट असांखे ॾियो। वोट हर शहरी जो जमहूरी हक़ आहे। हैदराबाद में औरतुनि में मुफ़्त स्कूटीज़ विराइण वारी तक़रीब में ख़िताब कंदे शर्जील मेमण वधीक चयो त सिंध में मंशियात ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। अनमोल उर्फ पिंकी ज़हर विकिणी रही हुई। अहिड़नि किरदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जी ज़रूरत आहे। घोटकी जे कचे मां 50 खां मथे दुहारी हथियार फिटा करे पुलिस वटि पेश। आंधल सुंदराणी जे कचे वारे इलाइक़े मां 50 खां मथे मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल दुहारियुनि गिरफ़्तारी ॾेई छॾी। हथियार फिटा कंदड़नि में सतार ढिनो सुंदराणी, गहवर, अब्दुल गफ़ार हाजी, अदियल ऐं रफ़ीक सुंदराणी शामिल। जाम खान, गुलाम सरवर, साहिब अली, नवाज़, एहसान हैदर, मीरल, साईं ॾिनो ऐं भक्त उर्फ भक्तो सुंदराणी बि गिरफ़्तारी ॾेई छॾी। घोटकी वेझो धुरियुनि में पुराणे खूनी तकरार तां घर ते हमलो, नौजवान क़तल। आदिलपुर में हथियारबंदनि घर में घिड़ी नौजवान करमुल्ला मोहम्मदानी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मोहम्मदानी बिरादरी जे धुरियुनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। 30 साल अॻु चोरी जे मामले तां शुरू थियल तकरार में अॻु बि 3 ॼणा क़तल थी चुका आहिनि। मिप माथुरले वेझो ज़मीन जी मालिकी तां झेड़े में भाउ हथां भाउ क़तल। ॻोठ आलम चांड में भाइरनि में झेड़ो। अकबर समय जो मथां कुहाड़ियुनि ऐं लठियुनि सां हमलो। ज़ख़्मी अस्पताल में ज़ख़्मनि जी 60 नसनि ते फोत। लाश घर पहुचाइण ते वारसनि में कोहराम।
जुडे में ज़रई ऐं पीअण जे पाणी जे खोट ख़िलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल। टेल आबादकार एसोसिएशन जे सॾ ते नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद। अब्दुल जलील उनर, सतार कायम खानी, अयास कोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में मिठी मिठोखास रोड ते शामियाना हणी धरणो। आबादकार अॻवाननि जो चवणु आहे त कानून मूजिबि पूछड़ वारे इलाइक़नि में वाराबंदी नथी करे सघिजे, पर गुज़िरियल 2 सालनि खां बगी माइनर में गैर कानूनी तौर वाराबंदी कई पई वञे। 8000 एकड़नि ते बीठल मिर्च ऐं फुटी जा फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि। शहर ऐं बहराड़ी में पीअण जे पाणी जा तलाउ सुकी विया आहिनि। नोटिस वठी मसइलो हल कयो वञे।